विपास से वाक़ अपडेट कयूं मोरो में फैक्ट्री ते पुलिस जो छापो नकली भाण जूं 20 बोरियूं बरामद कई वयूं आहिनि जॾहिं ते जवाबदार फरार थी विया आहिनि। अवां खे अपडेट ॾेई रहिया आहियूं। मोरो पुलिस बांदी रोड ते अच्छे रंग खे कारो अहम ख़बर ॾेई रहिया आहियूं। अवां खे मोरो में फैक्ट्री ते पुलिस जो छापो नकली भाण जूं 20 बोरियूं बरामद थियूं आहिनि। जवाबदार फरार थी वियो आहे। केस दाख़िल कयो वियो आहे। अवां खे अपडेट ॾेई रहिया आहियूं। मोरो पुलिस बांदी रोड ते अच्छे रंग खे कारो मोबिल ऑयल ॾेई कारो DEP भाण ठाहींदड़ नकली फैक्ट्री ते छापो हयो आहे। छापे दौरान नकली भाण ठाहींदड़ जवाबदार माशूक सोलंकी ऐं संदसि साथी ड्रामाई अंदाज़ में फरार थी विया आहिनि। अहम ख़बर ॾेई रहिया आहियूं। अवां खे मोरो में फैक्ट्री ते पुलिस जो छापो नकली भाण जूं 20 बोरियूं बरामद कयूं वियूं आहिनि। मोरो पुलिस बांदी रोड ते अच्छे रंग खे कारो मोबिल ऑयल ॾेई कारो DAP भाण ठाहींदड़ नकली फैक्ट्री ते छापो हयो आहे।